Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. पहिरें ॾींहं खां इन सवाल जो जवाब नथो मिले त पार्टी ख़िलाफ़ वोट ॾियण ते नाअहली नथी थी सघे त पोइ कहिड़ो मसइलो आहे। को बि क़ानून चूंडियल नुमाइंदे खे संदसि पार्टी जे उम्मीदवार खे वोट ॾियण जो पाबंद नथो बणाए। वोट ख़रीद करण जे सबूतनि ते का कार्रवाई थी सघे थी। ओपन वोटिंग में बि वोट ख़रीद करण जूं शाहिदियूं न मिलनि त कुझु नथो थी सघे। सुप्रीम कोर्ट में सेनेट इलेक्शन्स ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति दाख़िल रेफरेंस ते ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ उल हसन जा रिमार्क्स। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त अवाम खे ख़बर हुजणु घुरिजे त पार्टी जे ख़िलाफ़ कंहिं वोट ॾिनो। माण्हू रुगो उम्मीदवार न पर पार्टी खे बि वोट ॾींदा आहिनि। हुकूमत रुगो चूंड अमल में शफ़ाफ़ियत यकीनी बणाइणु घुरे थी। जस्टिस याया आफ़रीदी चयो त रेफरेंस ते अदालती राय हतमी न हूंदी। हुकूमत खे हर सूरत में क़ानून साज़ी करणी पवंदी। पाकिस्तान में कोरोना का बचाव लाए वैक्सीन लगाइण वारी मुहिम जो आगाज़। NCOC हेडक्वार्टर्स में तकरीब दौरान तिबी अमले के कोरोना वैक्सीन लगाई वई। कराची, पेशावर, गिलगित बल्तिस्तान ऐं क्वेटा में कोरोना वैक्सीन मुहिम शुरू करण जूं तकरीबूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त अवाम जे सहकार ऐं हुकूमती कोशिशुनि सां कोरोना ते कंट्रोल आंदो वियो। ॾुखे वक़्त में मदद करण ते चीन जा थोराइता आहियूं। कोरोना जी वबा दौरान फ्रंट लाइन ते किरदारु अदा कंदड़ डॉक्टर्स ऐं हेल्थ वर्कर्स क़ौम जा हीरो आहिनि। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कोरोना वैक्सीन 86% कारगर साबित थी सघे थी। कोशिश हूंदी त हलंदड़ साल जे आख़िर ताईं घुर्बल 70% माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सिंध में कोरोना वैक्सीन लगाइण वारी मुहिम जो इफ़्तिताह। कराची में डाउ यूनिवर्सिटी जे ओझा कैंपस में इफ़्तिताही तकरीब दौरान सिहत खाते जे वज़ीर सूदो अमलदार शरीक वॾे वज़ीर मुराद अली शाह तकरीब के ख़िताब दौरान चयो आहे त सिंध हुकूमत के कोरोना वैक्सीन जा 83,000 डोज़ मिलिया आहिनि। इहे डोज़ फ्रंट लाइन वर्कर्स के ॾिना वेंदा। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां NOC ॾियण बाद सिंध हुकूमत चीनी कंपनी खां वैक्सीन ख़रीद कंदी। नवाबशाह में कोरोना वैक्सीन लगाइण जी मुहिम शुरू। तकरीब दौरान तिबी अमले खे वैक्सीन्स लगायूं वयूं। कराची में दहशतगर्दी जी वॾी कार्रवाई जो ख़तरो। नेक्टा कराची में दहशतगर्दी जे ख़तरे बाबति हसास इदारनि खे रेड अलर्ट जारी करे छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त दहशतगर्दनि तरफ़ां कराची में अहम सरकारी इमारतुनि खे निशानो बणाइण जो मंसूबो रखियो वियो आहे। दहशतगर्द आपघाती हमले सूदो गाॾी या रिक्शा ज़रिए हमलो करण जो बि मंसूबो जोड़े रहिया आहिनि। रेड अलर्ट में पुलिस ऐं रेंजर्स सूदो ॿियनि लाॻापियल सिक्योरिटी इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। नेक्टा तरफ़ां 8 जनवरी ते बि कराची में दहशतगर्दी जे ख़तरे बाबति अलर्ट जारी कयो वियो हो। सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म तरफ़ां असेंबली मेंबर्स खे फंड्स ॾियण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। अटॉर्नी जनरल ऐं चइनी सूबनि जे एजीज़ खे नोटिसिस जारी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा हुकुम ॾिनो आहे त अटॉर्नी जनरल अदालत खे आगाह करे त छा वज़ीर आज़म तरफ़ां तरक़ियाती फंड्स ॾियणु क़ानून ऐं आइन मौजिबु आहे। तरक़ियाती फंड्स ॾियण वारो मामिलो आइन मौजिबु न हूंदो त कार्रवाई कंदासीं। अदालती कार्रवाई बाबति बेंच जोड़ण लाइ मामिलो चीफ जस्टिस ॾांहुं माणियो वेंदो। हाणे ड्रामा ऐं नाटक न हलंदा। PTI खे परदेही फंडिंग केस ते जवाबु ॾियणो पवंदो। नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल जो चवणु आहे त PTI वटि नवाज़ लीग ख़िलाफ़ परदेही फंडिंग जा सबूत आहिनि त साम्हूं आणे। PTI इलेक्शन कमीशन में त सबूत पेश न कया, भला मीडिया ते सबूत ॾेखारिया वञनि। PTI जी पार्लियामानी सेक्रेटरी फ़ारूक हबीब जो चवणु आहे त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी स्क्रूटनी कमेटी जे इजलास दौरान हिकु अकाउंट ज़ाहिर कयो। हाणे संदन केतिरा ई अकाउंट्स ज़ाहिर थी रहिया आहिनि। ॿिन्ही जमायतुनि खे ख़ौफ़ आहे त संदन परदेही फंडिंग ऐं फेक अकाउंट्स ज़ाहिर थी पवंदा।
अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी जी शकी ट्रांज़ैक्शन्स केस में ज़मानत मंजूर। इस्लामाबाद हाई कोर्ट तिबी बुनियादुनि ते आसिफ ज़रदारी जी ज़मानत दरख्वास्त मंजूर करे छड़ी। ॿुधणी दौरान अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी जो वकील ऐं नैब प्रोसिक्यूटर पेश थिया। इस्लामाबाद जी शरई कोर्ट में ब्रॉडशीट जांच कमीशन जी ऑफिस कायम करण जो फ़ैसिलो। कानून ऐं इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर जे ज़रिए जो चवणु आहे त कमीशन जे ऑफिसर में 20 ग्रेड जो ऑफिसर रजिस्ट्रार वारियूं ज़िम्मेवारियूं संभालींदो। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न FIA ऐं अटॉर्नी जनरल खां ऑफिसर्स जा नाला तलब। घरू खाते खां जांच कमीशन जे सरबराह रिटायर्ड जस्टिस अज़मत सईद लाइ फुल प्रूफ सिक्योरिटी बि तलब कई। अल्लाह पाक जा लख लख एहसान शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सिंध में जेके दरगाहूं आहिनि सभिनी खे दरख़्वास्त खोले छॾियूं आहिनि। SOP जे लिहाज़ सां हर माण्हू खे मास्क जी इतला ॾींदो ईंदो आहे। तमामु जेको ऐं ज़ाहिरीन SOP जे क़ाइदनि खे मद्देनज़र रखंदा, उनजी भञक न कंदा ऐं मास्क जी जेका पाबंदी तमामु लाज़मी आहे। असांजी सेवण मुर्शिद जी नगरी वरी खुली वई आहे। सेवण जे हवाले सां दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ी मज़ार खुली वई आहे। ॾाढी ख़ुशी महसूस थी थी। सिंध सरकार जे ऐलान बाद सूबे में कोरोना सबब बंद थियल दरगाहूं खुली वयूं। भिटशा में दुकानदारनि ऐं वापारियुनि जे एहतजाज खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह खे बि खोलियो वियो। सेवण में कलंदर लाल शहबाज़, ख़ैरपुर जे इलाइक़े दराज़ा में सचल सरमस्त ऐं ॿियनि शहरनि में दरगाहूं खुली वयूं। दरगाहुनि ते वेंदड़ ज़ाइरीन खे कोरोना खां बचाव लाइ SOPs ते लाज़मी अमल करण जी हिदायत। दरगाहुनि जी इंतज़ामिया ऐं औक़ाफ़ खाते बि दरगाहुनि ते SOPs ते अमल कराइण जा इंतज़ाम करे वरिता। सिंध में कोरोना सबब दरगाहूं 70 ॾींहनि खां बंदि पयल हुयूं। दरगाहूं खुली वञण ते वापारियुनि ऐं ज़ाइरीन में ख़ुशी जी लहर। अदालत पार्लियामेंट जे मामलनि में मदाख़लत नथी करे सघे। अदालतूं अहिड़नि मामलनि में मदाख़लत न कंदियूं त इदारनि जो एहतराम थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ लीग MNA ख्वाजा आसिफ जी प्रोडक्शन ऑर्डर वारो मामिलो पार्लियामेंट में हल करण जी हिदायत करे छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पार्लियामेंट में मसइलो हल न थियण बाद अदालतुनि सां राब्तो कयो वञे। छा जमहूरियत में सियासी माण्हू हाई कोर्ट ईंदा आहिनि? क़ौमी असैम्बली जो स्पीकर फ़ैसिलो करे असैम्बली जो सेक्रेटरी स्पीकर जे हुकुमनि ते कीअं अमल नथो करे। अदालत पार्लियामेंट जो एहतराम करे थी त सियासी लीडरशिप एहतराम छो न पई करे। अदालत ख्वाजा आसिफ जे प्रोडक्शन ऑर्डर्स ते अमल न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी 23 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट नैब सां प्ली बारगेन ऐं VR कंदड़ ऑफिसर्स खे हटाइण वारे फ़ैसिले ते अमल दरामद रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ सेक्रेटरी सिंध खे जारी कयल नोटिस ते वज़ाहत पेश करण जो हुकुम। अदालत आपाशी खाते जे 5 ऑफिसर्स तरफ़ां केस में धुर बणिजण जे लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। दरख़्वास्त गुज़ार ऑफिसर्स मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त अदालत संदन मौक़िफ़ ॿुधण बिना फ़ैसिलो जारी कयो आहे। पंहिंजो कानूनी हक़ इस्तेमाल करे अदालत में मौक़िफ़ पेश करणु घुरऊं था। दरख़्वास्त गुज़ारनि में चीफ इंजीनियर सरदार अली शाह, ज़हीर मेमर, बहादुर अली जुमानी, ग़ुलाम मुज्तबा धामरा ऐं हबीबुर रहमान शामिल। ॿुधणी दौरान सेक्रेटरी सर्विसिस चयो त प्ली बारगेन ऐं VR जूं कैटेगरीज़ धार धार आहिनि। नैब सां VR कंदड़ ऑफिसर्स खे बहाली करे सघिजे थो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो त ॾिसणु चाहियूं था त प्ली बारगेन ऐं VR में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ऐं नैब कानून जी रोशनी में फ़ैसिलो कंदासीं। डैनियल पर्ल क़त्ल केस में जवाबदार अहमद उमर शेख जी आज़ादी बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट में पेश।
उमर शेख के आज़ाद न करण ते घरू सेक्रेटरी ऐं जेल इख्तियारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत केस ते ॿुधणी दौरान घरू सेक्रेटरी ऐं AG सिंध पेश थिया। घरू सेक्रेटरी अदालत में चयो त डैनियल पर्ल क़त्ल केस में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते मुकम्मल अमल कयो वेंदो। ॿुधणी दौरान मोबिन वकील चयो त अहमद उमर शेख जो वकील लाहौर में पेशी सबबि पहुची न सघियो। ॿुधणी मुलतवी कई वञे। अदालत मोबिन वकील जी इस्तदा मंज़ूर कंदे ॿुधणी 16 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। घरू सेक्रेटरी सूदो लाॻापियल इख्तियारियूं ईंदड़ ॿुधणी ते तलब। सुप्रीम कोर्ट डैनियल पर्ल क़त्ल केस में जवाबदार अहमद उमर शेख खे आज़ाद करण बाबति लिखत में बि फ़ैसिलो जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां गुम थियल शहरी जे घरवारी खे सुञाणप कार्ड जारी न करण ते नादरा इख्तियारनि मथां कावड़ जो इज़हार। डायरेक्टर नादरा ऐं ॿियनि धुरियुनि खां रिपोर्ट तलब। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान जस्टिस नेमतुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त इदारा गुम थियल शहरनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी विया। हाणे वरी लापता शहरनि जे घर भातियुनि खे बि परेशान कयो पियो वञे। अदालती हुकुमनि बावजूद हिरासती मरकज़नि बाबति रिपोर्ट पेश छो न कई वई। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे शो कॉज़ नोटिस जारी करे छॾिया। लापता माण्हुनि जी आज़ादी लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो चयो त कहिड़ा माण्हू शहरनि खे खंबे वञी रहिया आहिनि, का त ख़बर पए। असां चई थकिजी पिया आहियूं, पर पुलिस ऑफिसर कुझु बि नथा कनि। शहरनि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾींदे चयो त लापता माण्हुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ इदारनि खे ख़त लिखिया, पर अञा ताईं जवाब न मिलियो आहे। अदालत हिरासती मरकज़नि बाबति रिपोर्ट पेश न थियण ते वफ़ाक़ी सरकार खां वज़ाहत तलब करे वरिती। लापता शहरनि जो 1 महीने अंदरि पतो लॻाए रिपोर्ट पेश करण जो हुकुम। कराची जे गार्डन वारे इलाइक़े में टिकटॉकर मुस्कान शेख सूदो 4 ॼणनि खे क़त्ल करण वारे वाक़े जो केस दाख़िल। नबी बख्श थाणे जी पुलिस मक़तूल सदाम हुसैन जे भाउ जी फ़रियाद ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं फायरिंग दौरान मारिजी वियलनि में टिकटॉकर मुस्कान शेख, आमिर ख़ान, रेहान शाह ऐं सदाम हुसैन शामिल। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त मारिजी वियल मुस्कान ऐं आमिर ख़ान फायरिंग जे वाक़े खां कुझु वक़्तु अॻु वीडियो ठाहे टिकटॉक ते अपलोड बि कई हुई। रेहान टिकटॉकर मुस्कान खे आमिर सां दोस्ती रखण खां रोकींदो हो। फायरिंग जे वाक़े में हिकु मोटरसाइकिल ऐं हिकु रिक्शा इस्तेमालु कयो। कराची जे इलाइक़े गुलिस्ताने जौहर में ॾींहुं ॾिठे जो फुर जो वाक़ियो CCTV फुटेज मंज़र आम ते अची विया। ग्रैंड सिटी में मोटरसाइकिल सवार फौरन बैंक मां वापसि ईंदड़ बुज़ुर्ग शहरी खां सरेआम फुर लुट कई। बैंक ॿाहिरां मौजूद सिक्योरिटी गार्ड मज़ाहमत करण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल रहियो। फुटेजिस में नज़र अची रहियो आहे त ॿिनि हथियारबंदनि गन पॉइंट ते शहरी खां पैसा फुरिया ऐं फ़रार थी विया। ॾखण भरिसां शिकारपुर वासी मामू ऐं भाणे जो मुबैना तौरु अग़वा। फैसल चांडियो ऐं अख़्तर चांडियो कुकड़ विकिरो करण लाइ कचे में विया त अग़वा थी विया। मुख़बिन जे वारसनि जो चवणु आहे त ॿिन्ही नौजवाननि खे धाड़ेलनि कुकड़ ख़रीद करण जे बहाने सां पाण वटि घुरायो हो। ॻोठाणा धाड़ेलनि वटि कुकड़ विकिणण लाइ विया त खेनि अग़वा कयो वियो। इतला बावजूद पुलिस मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ हरकत में न आई। मुख़बिन जे वारसनि तरफ़ां आला इख्तियारनि खां नोटिस वठी जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। करमपुर में अग़वा थियल 4 पोरहत बाज़ियाब न थियण ख़िलाफ़ मुख़बिन जा वारिस सरापा एहतजाज बणियल। इंडस हाईवे ते धरणे दौरान केतिरी ई देर ताईं ट्रैफ़िक मुअतल। पोरहत अली ख़ान जाफ़री, अमानुल्ला जाफ़री, शबीर जाफ़री ऐं यासीन इंदवाणी 1 महीनो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थिया। मुख़बिन जे वारसनि जो चवणु आहे त केस दाख़िल थियण बावजूद पुलिस मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ कख भनी ॿीणो न कयो। पुलिस कार्रवाई करण बदिरां धाड़ेलनि आॾो बेवस बणियल आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां पोरहतनि खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। गौसपुर वासी प्राइमरी उस्ताद सूदो 2 ॼणनि जे क़त्ल केस में DSP मेहड़ ऐं 5 SHOs जा गिरफ़्तारी वारंट्स जारी। दादू जी अदालत गैर हाज़िरी ते DSP मेहड़ मोहम्मद इक़बाल जत, SHOs उमीदुर रहमान धारे जो, ज़ाहिद खोसो, यूनुस पंवर, CIA जे अॻूणे SHO इफ़्तिख़ार जमाली ऐं CIA मेहर जे इंचार्ज तारिक लाखेर जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया।
वारंट जारी थियल DSP सूदो ॿियनि अहलकारनि खे गिरफ़्तार करे अदालत में पेश करण जो हुकुम। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबखात जे वाक़िअनि दौरान 5 ॼणनि ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। मेहड़ भरिसां ॻोठ कलर में नौजवान रियाज़ हुसैन पतू जो आबखात करे छॾियो। शिकारपुर जे इलाइक़े मियां साहब भरिसां ॻोठ हाशिम केहर में नौजवान मंज़ूर केहर व्याजनि जे मुबैना ज़ियादतियुनि खां तंग थी पाण मथां गोली हलाए छॾी। लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। दादू जे इलाइक़े ककड़ भरिसां ॻोठ खानपुर जिणजो में पीरसन सुलेमान चनो बीमारी खां बेज़ार थी ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। गाजी खावड़ भरिसां ॻोठ अब्बास लाड़ में नौजवान सुलेमान लाड़ घरू परेशानियुनि सबबि ख़ुदकुशी करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा जी इम्कानी निजकारीअ ख़िलाफ़ हाइड्रो यूनियन जा वर्कर्स रस्तनि ते निकिरी आया। हैदराबाद, सखर, नौशेरो फिरोज़, कश्मोर, लाड़काणो, सेमण, भिटशाह, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में मुलाज़िमनि तरफ़ां वापडा जी इम्कानी निजकारीअ ख़िलाफ़ मुज़ाहिरा। मुलाज़िमनि जो चवणु आहे त हुकूमत हिक साज़िश तहत वापडा खे तबाह करणु चाहे थी। मनपसंद माण्हुनि खे नवाज़ण लाइ वापडा खे खानगाइण जा सांबा कया पिया वञनि। मुलाज़िमनि तरफ़ां वापडा जी निजकारी ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी रखण जो अज़्म ज़ाहिर। हैदराबाद में चंबड़वासी पुछड़ी जे आबादगारनि जो ज़रई पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज। नसीर कैनाल जी पुछड़ी ताईं पाणी न ॾियण ते आपाशी मलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। आबादगारनि दाहियो आहे त केतिरा ई साल गुज़री वञण बावजूद नसीर कैनाल खे पुछड़ी ताईं पाणी नथो ॾिनो वञे। ज़रई पाणी न मिलण सबबि मक़ामी आबादगारनि जूं ज़मीनूं सुकी ठोठ थी वयूं आहिनि। ॻोठ दोदो रिंद, चाकर रिंद, मजनून ऐं ॻोठ सोभो रिंद जा आबादगार ज़रई पाणी लाइ परेशान आहिनि। एहतिजाजनि बावजूद बि आपाशी अमलदार पाणी नथा ॾियनि। आबादगारनि तरफ़ां नसीर कैनाल में पुछड़ी ताईं ज़रई पाणी ॾियण जो मुतालबो। मीरो खान में हददख़लिन ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान केतिरा ई दुकान ऐं छपरा ड्राहे पटकिया विया। पुलिस ऐं टाउन अमले रस्तनि ते रखियल संदल ऐं रेड़ा हटाए छॾिया। बाडराए में अदालती हुकूमत ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा छॾाइण जे लाइ ऑपरेशन। इख़्तियारियुनि ॿेले खाते जी 200 एकड़ ज़मीन ते पोखियल फसल बेलाए छॾियो। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त अदालती हुकुम तहत ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा छॾाइण बाद उते वण पोखिया विया। सोशल मीडिया ते छिती तनक़ीद बाद लाहौर जे गुलशन इक़बाल पार्क मां अलामा इक़बाल जो मुजस्मो हटायो वियो। पंजाब हॉर्टिकल्चर अथॉरिटी जे DG जो चवणु आहे त पार्क जे मालिनि तरफ़ां अथॉरिटी जी मंज़ूरी बिना पाण मुजस्मो ठाहियो वियो। पार्क जे ज़िम्मेवार ॿिनि ऑफिसर्स खे मुअत्तल करे जांच जी हिदायत कई वई आहे। माहिरनि खां अलामा इक़बाल जो नओं मुजस्मो ठाराए पार्क में नस्ब कयो वियो। ऐं नस्ली कुतो ॿुधाए आम कुतो ॾिनो वियो। कराची में शहरी ऑनलाइन कंपनी जे धोखे ख़िलाफ़ अदालत पहुची वियो। ऑनलाइन कंपनी पेट सिटी डिफेंस ख़िलाफ़ कंज्यूमर कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त ऑनलाइन कंपनी खां शीज़ू नस्ल जो कुतो ख़रीद कयो। 80,000 रुपया भरे शौक़ मां कुतो ख़रीद कयो, पर कंपनी नस्ली कुते बदिरां आम कुतो ॾेई धोखो कयो। शहरी तरफ़ां ऑनलाइन कंपनी ख़िलाफ़ फ्रॉड तहत कार्रवाई करण जी इस्तदा।